नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में गुज़िरे 24 कलाकनि दौरान कोरोना जा रिकॉर्ड 6,825 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ सॼे मुल्क में मुतासिरनि जो अंग वधी 1,39,230 थी वियो। पाकिस्तान में कोरोना वायरस सबबि 81 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ हींअर ताईं फ़ौत थी वियलनि जो अंग 2,632 ताईं पहुची वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि सॼे मुल्क में कोरोना सबबि मुतासिर 51,735 ॼणा सिहतयाब थी विया आहिनि। पाकिस्तान जे सूबे पंजाब में कोरोना जा सभिनी खां वधीक मरीज़ आहिनि, जिते हींअर ताईं 52,601 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। सिंध में 51,518, खैबर पख्तूनख्वा में 661, इस्लामाबाद में 75, गिलगित बल्तिस्तान में 16, बलूचिस्तान में 83, आज़ाद कश्मीर में 12 ॼणा कोरोना वायरस सबबि फ़ौत थी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।